अगर 100 सैकड़ो इमरान खान साहब पाण फ़ैसिलो कयो Yeah. त भई नवाज़ शरीफ़ खे ॿाहिरि मोकिलियो वञे। Yeah. मूंखे यादि आहे उन महिल ख़ुदि हिननि जी रिपोर्ट्स जेके आहिनि शौकत खानम हॉस्पिटल मां बि वेरीफाई थियूं। ख़ुदि मुंहिंजे जेसे यादि पए थो त प्राइम मिनिस्टर साहिबु जेको पर्सनल फिज़िशियन बि उनखे वेरीफाई कयो हो ऐं पोइ हुननि जी पंहिंजी मिनिस्टर हेल्थ पंजाब में हुई, हुन वेरीफाई कया। त सभु कुझु अगरि वेरीफाइड हो त पोइ नवाज़ शरीफ़ साहब इमरान ख़ान साहिबु हुन ते हा कई। Yeah. असां त ईअं सम्झूं न। Yeah. त पोइ रड़ियूं छो थो करे त बीमार न आहे, हीअ आहे, भॼी वियो आहे, फरार थी वियो आहे, असीं हुनखे मोटाए ईंदासीं। रिपोर्टूं ग़लति ॾेखारियूं या त चए त मतिलबु असांखे मामूं बणाए विया या चरियो बणाए विया, बेवकूफ़ बणाए विया आहिनि। त उहो बि नथा चवनि भई भॼी ॾिसो भॻोड़ो फलाण मफ़रूर उहो त तॾहिं चइबो आहे जॾहिं को माण्हू इख़्तियारियुनि जी मर्ज़ी खां सवाइ हलियो वञे। उहो त तव्हां हुनखे रज़ा ख़ुशी एयरपोर्ट ते चाढ़े आयो न ॾाकड़ुनि ते जहाज़ जी। त पोइ परेशान छो, पोइ हाणे छो था चाहिजे। आई असद उमर चए थो त 100 सैकड़ो इमरान ख़ान साहिब जो फ़ैसिलो, ख़ैर आउं इन ते इतफ़ाक़ नथो कयां त रुॻो इमरान ख़ान जो फ़ैसिलो फ़िलहालु हिकिड़ो हुन ज़माने में अॼु बि गॾियल फ़ैसिला थींदा आहिनि हिननि मामलनि ते। हुन ज़माने में त ख़ासि तरह सिर्फ़ु छाकाणि त मसइलो इहो हुन महिल बि हो ऐं हाणे बि रहंदो त नवाज़ शरीफ़ खे ज़ाहिर हिकिड़ी एज आहे। नवाज़ शरीफ़ मुंहिंजे ख़्याल 73-74 सालनि जी उमिरि जो माण्हू आहे ऐं ॿ भेरे हुनजो मेजर सर्जरीज़ हार्ट जूं थियल आहिनि, ॿियूं बीमारियूं अथसि। अगरि ख़ुदा न ख़ास्ता मियाँ साहिब खे जेल में कुझु थी वञे त इहो ॿार खणंदी कीअं, ही सिस्टम जेको आहे उहो ॿार कीअं खणंदो। त शायदि उन महिल बि इहो ख़्यालु हुजे त भई कुझु ठीकु आहे हिते न हुजे, फिज़िकली न हुजे। ऐं हींअर बि अगरि जेके मियाँ नवाज़ शरीफ़ जी वापसी जी ॻाल्हियूं थियनि थियूं त ठीकु आहे, तकलीफ़ त मियाँ साहिब खे सवाइ अची वेंदी। अगरि ज़ाहिर अगरि कंहिं डील या कंहिं अंडरस्टैंडिंग खां सवाइ मियाँ नवाज़ शरीफ़ आयो त जेल हूंदो आहे। यासिर साहिब केतिरी बि सहूलियतूं जेल हूंदो आहे। त जेल में तकलीफ़ में अगरि त इहो अंडरस्टैंडिंग हूंदी त महीने ॿिनि में ॿाहिरि अचिणो आहे पोइ त ठीकु आहे। अगरि ग़ैर मुइना मुद्दत ताईं अचण जो वरी ख़्यालु मियाँ नवाज़ शरीफ़ साहिबु हिकिड़ी नज़रियाती जिदोजहद लाइ अचणु चाहियो त तकलीफ़ हुनखे त ईंदी सो ईंदी। पर सही जहिड़ो नवाज़ शरीफ़ ख़ैर सां मतिलबु अला सभिनी खे आउं त कंहिंजे लाइ बि बदख़्वाही नथो कयां, लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेल में GT रोड जी लीडर खे केतिरो अरसो रोकियो वेंदो। मूंखे यादि जी तव्हां कॉलर मूंखे यादि आहे त मियाँ नवाज़ शरीफ़ साहिबु खे जॾहिं पहिरियों दफ़ो सज़ा आई हुई, जॾहिं मुशर्रफ साहिब जे ज़माने में, त मूं हिकिड़ो कॉलम लिखियो हो, उहो अॼु बि रिकॉर्ड ते मौजूदु हूंदो किथे न किथे। उन में मूं लिखियो हो, मूं हू जेको मशहूरु फिल्म हिंदुस्तानी फिल्म आहे शोले, उन में गब्बर सिंह हिकिड़ो धाड़ियल लिखारियो अथनि। गब्बर सिंह सभिनी खे यादि हूंदो जॾहिं फिल्म ॾिठी हूंदी। त उनखे हू चए थो त भई तूं वञी पियो जेल, पोइ तूं 10 साल सभु कुझु विसरी वेंदो। त उहो गब्बर सिंह उनखे मोट में चए थो त हिंदुस्तान में वो जेल नहीं बनी है जो गब्बर सिंह को 10 साल तक सलाखों के पीछे रख सके। त मूं ही फिल्मी सीन कोट करे चयो त उन ज़माने में ताज़ी सज़ा आई मियाँ साहिब खे। त मूं इहो लिखियो त अञा पाकिस्तान में उहा जेल न ठही आहे जेको लाहौर जे वज़ीर आज़म खे 10 या 15 या 20 साल सलाखनि जे पोयां रखे। ऐं भाई तो उनखां कुझु 6-8 महीननि खां पोइ मियाँ साहिबु हलिया विया जिद्दा जेको थियो मुशर्रफ साहिब सां मामिलो। त हींअर बि आउं सम्झां थो मियाँ साहिबु वापसि आया, अगरि आया त माना पोइ मुश्किल आहे त GT रोड जे लीडर खे डिघो अरसो सलाखनि जे पोयां रखणु, ऐं उहो बि जॾहिं अगरि उनजी तबियत बि नासाज़ हुजे।